अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तारिस हक़सत न्यूज़ नाज़रीन तासाम खबर शामिल क्यों था गोसपुर खां, जिथे गोसपुर ऐं कशमोर के मुख्तलिफ़ थाननि जी पुलिस नफ़री के दराने मर के कच्चे वारे इलाइक़े में चढ़ाई करे सर्च ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान 1.5 हफ़्तो अॻु ॻोठ जंगल मिराणी मां मच्छी फार्म तां अगवा थियल 25 वरनि जे नौजवान ज़ाहिद मिराणी के बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस ज़रिए मूजिब ॾियारी कच्चे में मुगवीअ के हिक हंध खां ॿिए हंधि मुंतकिल करे रहा हुआ त मुक़ाबिलो थी पियो, जंहिंमें ॾियारी मुगवी के छॾे फरार थी विया आहिनि। ॿिए पासे इलाइक़े में चोगोल आहे त मुगवीअ के राजूड़ी कोशिश बैदि बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस मुक़ाबले में कंहिं बि ॾियारी जे गिरफ़्तारी या ज़ख़्मी थियण जा इतला न मिलिया आहिनि। वाज़ेह रहे त 5 मुगवी दाड़िलनि जे चंबे में आहिनि, जिन मां 2 राति वापसि थिया आहिनि। 2 सफ़दर ऐं अकरम अदराणी अञा ताईं ॾियारनि जे चंबे में फाथल आहिनि। मुगवीअ जे घर पहुचण ते ॻोठ में ख़ुशीअ जी लहर पकिड़िजी वई आहे। रिपोर्ट करे रहियो आहे दिलबर अली बयो, हक़सत न्यूज़ गोसपुर।